नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे संजोरे खां ख़बर ॾींदा हलूं त संजोरे जे शھدادپور रोड ते मोटर साइकिल ऐं ट्रैक्टर ट्राली ऐं टक्कर सबबि खौरखाणी ऐं भट्टी बिरादरी जे माण्हुनि में मामूली झेड़ो थी पियो आहे, जंहिं जे नतीजे में 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे ज़ख़्मी हालत में तारका अस्पताल आंदो वियो, जिथे खोखार बिरादरी जे माण्हुनि पलांद में लठनि सुरोटनि ऐं ॿिया औज़ार इस्तेमाल करे भट्टी बिरादरी जे 10 ॼणनि गुल मोहम्मद, शोबान, वली जान, हज़ूर बख्श, बशीर, रशीद, मजीद, गुलाम कादिर, आशिक़ खे ज़ख़्मी करे छॾियो, जॾहिं त खोखार बिरादरी जा 4 ॼणा गुलाब, रफ़ीक, गुलाम हैदर ऐं सुलेमान खोखाणी पिणु ज़ख़्मी थी पिया आहिनि। इस्पताल मैदान जंग बणिजी वियो। इस्पताल अंदरि मरीज़नि, औरतुनि, ॿारनि में रड़ियूं पइजी वियूं। पुलिस पारां झेड़े तां रोकण पुलिस खे बि फुटको कढियो वियो। पुलिस जी मौजूदगी में हथियारनि जो सरेआम निमाह कयो वियो। पुलिस कंट्रोल करण में बेवस बणियल रही। इलाइक़ो पिणु नोगो एरिया बणियल रहियो आहे, जंहिं ते सांगड़ ज़िले जे 7 थाणनि जहिड़ोक सिंजोरो, झोल, चुटियारो, मंगली, खडड़ो ऐं शापुर चाकर जे पुलिस तोड़े 15 पुलिस पहुची तारका इस्पताल खे सील करे ज़ख़्मियुनि खे खणाए राब्तो करण ते भट्टी बिरादरी जे अॻुवाण गाज़ी खान भट्टी जो चवणु हो त असां सां ज़ुल्म थियो, खोखाणियुनि पुलिस जी मौजूदगी में हमलो कयो आहे। पुलिस ॾिसंदी रही, असांजा हमरा ज़ख़्मी थींदा रहिया। पुलिस तमाशो ॾिसंदी रही। खोखाणी बिरादरी जे अॻुवाण गुलाब खान खोखाणी ऐं गुलाम मोहम्मद जो चवणु हो त असां सां का बि अॻिराई कोन हुई, बल्कि भट्टी शुरू में अॻिराई करे असांजे माण्हुनि सां विड़िया हुआ। DSP अता मोहम्मद डारी, SHO संजोरो हाजी इसहाक संग्रासी जो चवणु हो त जांच जारी आहे, अॻिते ॿिन्ही धुरनि खे विढ़ण न ॾींदासीं। 7 थाणनि जी पुलिस जी मदद सां मुख़्तलिफ़ चौकियुनि ते पुलिस चौकस कई वई आहे। कंहिं बि हथियारबंदनि खे ॾिसी फौरी तौर गिरफ़्तार कयो वेंदो ऐं संदसि मथां केस दाख़िल कयो वेंदो। बाक़ी धुरियूं ज़ख़्मियुनि खे इलाज कराइण में रुधल आहिनि। जीअं ई केस दाख़िल कराइण लाइ ईंदा त केस दाख़िल करे जांच कंदासीं। तालका इस्पताल MS डॉक्टर ताहिर कल्याण जो चवणु हो त इस्पताल अंदरि विढ़ंदड़ कंहिं बि धुर खे बख़्श न कंदासीं। जेको मुलविस हूंदो उन मथां केस दाख़िल कराईंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ Facebook पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।